अस्सलाम वालेकुम चाची। वालेकुम अस्सलाम। चाय चाची हाँ मैं कम आया कम केड़ो कम चो चाची तव्हांखे त ख़बर आहे त हिन सॼी दुनिया में मूंखे तव्हां खां सवाइ रब साईं जी ज़ात खां सवाइ ॿियो केर बि न आहे। बस मेहर ही जेको दुनिया जो कारवां अथई न इहो मालिक पियो हलाए। बस रंगी जा रंग आहिनि। बराबरि चाची ईअं त आहे। मूंखे लॻे थो तूं कुझु चवण थो चाहीं। का ॻाल्हि आहे तूं ॻाल्हि त कर। चाची चाची जेका ॻाल्हि अम्मा ऐं बाबा खे करणु घुरिजे हा उहा ॻाल्हि मूंखे थी करणी पवे। तव्हांखे त ख़बर आहे चाची त अम्मा बाबा जे मरण खां पोइ मूंखे तव्हां ई पालियो, तव्हां ई मुंहिंजो सहारो ऐं आसरो आहियो। मेहर मेहर तूं बि मूंखे पंहिंजे बचन वांगुरु रही। तूं ॻाल्हि त कर। चाची चाची मां छो न छो छा पियो चवणु चाहीं? हा ॻाल्हाए। मां चाची रानी सां शादी करणु थो चाहियां। छा? चाची तव्हांखे त ख़बर आहे त हिन दुनिया में मूंखे तव्हां खां सवाइ ॿियो केर बि कोन्हे को। हिकु तव्हांजो ई सहारो आहे। चाची तव्हां त मूंखां वाक़िफ़ आहियो। मां ग़रीब ज़रूरु आहियां पर यकीन रखो मां रानी खे ख़ुशि रखंदुसि। अम्मा तूं ख़ामोश छो आहीं? कुझु ॻाल्हाए छो न थी? मेहर मां कोशिशि कंदसि हारून सां ॻाल्हाईंदसि पर पुटु तूं हारून खे चङी तरह सुञाणी थो न। चाची मूंखे तव्हां ते पूरो यकीन आहे। तव्हां जेकॾहिं चाचे खे राज़ी कंदो न त हू मञी वेंदो। मुंहिंजी ॻाल्हि कॾहिं बि न। हू मुंहिंजी ॻाल्हि खे अहमियत कॾहिं ॾींदो आहे पर पुटु मां वरी बि कोशिशि कंदसि। चई ॾिसंदीसांसि तूं दिलि न लाइ। चए हूंदो लिखियो कॾहिं बि न टरंदो। तूं वञी माल मते जी कर। अचे त मां ॻाल्हायांसि थी। ठीकु आहे चाची वरी पारो तुझे। हारून ऐं मञंदो कॾहिं बि न। हुनखे त ग़रीबनि खां नफ़रत आहे। पंहिंजो पाण खे वॾो माण्हू थो सम्झे। हुरूर अथसि जेको रब खे बि कोन थो चुगाए। किथे मञंदो। हो त मेहर सां गॾु असांजी बि पऊं पऊं करे छॾींदो। हुनजो कमु ॿियो कहिड़ो अथसि रुॻो पऊं पऊं कर।